अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग कोमोडो ड्रैगन या गोह बाबत दिलचस्प मालूमात। दोस्तों, अवां पंहिंजे घरनि में सांडियूं त ज़रूरु ॾिठियूं हूंदियूं जेके काफ़ी ख़तरनाक या ज़हरीलियूं हूंदियूं आहिनि। हालांकि सांडी साइज़ में तमामु नंढी हूंदी आहे, पर उन्हनि जो ॾंगियल इंसान तमामु घणी तकलीफ़ महसूस कंदो आहे। आम तौर ते घरनि में मिलंदड़ सांडीअ जी साइज़ 4 खां 6 इंच हूंदी आहे, पर छा थिए जो सांडी 8 खां 10 फुटनि जी हुजे ऐं उन जे ज़बान में 50 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ज़हर हुजनि। जी दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं कोमोडो ड्रैगन या गोह जी। अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी क्रिएशंस ऐं असीं अवां लाइ हाज़िर थिया आहियूं कोमोडो ड्रैगन या गोह बाबति दिलचस्प मालूमाती वीडियो खणी। दोस्तों, जीअं त सिंध जे बहिराड़ीअ या झंगली इलाइक़नि में गोह आम तौर ते माण्हुनि जे नज़र थींदी आहे। जीअं त मूं पाण बि ॻोठाणी ज़िंदगीअ में पंहिंजो नंढपिण पालतू जानवरनि खे संभालींदे गुज़ारियो आहे। केतिरा ई भेरा फ़सलनि में नंढे नस्ल जे कोमोडो ड्रैगन या गोह सां वास्तो पियो। काफ़ी भेरा उनखे डोड़ायोसीं त हिकु ॿ दफ़ा उन असांखे बि डोड़ायो। दोस्तों, गोहनि जा 30 क़िस्म हूंदा आहिनि, जिन जो साइज़ 20 सेंटीमीटर खां 3 मीटर यानी 8 खां 10 फुट बि थींदो आहे। असां पाण बि रब जो शुक्र अदा करियूं त सिंध जे झंगली इलाइक़नि में नंढे नस्ल जी गोह आम आहे, छो त उहो हिकु इंतिहाई हैरत अंगेज़ ऐं ख़तरनाक जानवर आहे। हिकु वॾे साइज़ जो कोमोडो ड्रैगन या गोह बकरीअ या हरण खे आसानीअ सां खाई सघे थो। हैरान कुन ॻाल्हि उहा आहे, गोह पंहिंजे वज़न मुताबिक़ 80% हिसो खाधो खाई सघे थी। यानी अगरि का गोह 100 किलो जी आहे त उहा आसानीअ सां 80 किलो वज़न जो शिकार या गोश्त खाई सघे थी, ऐं जंहिंखां पोइ उहा उनखे हज़म करण जे लाइ केतिरा ई ॾींहं उस ते लेटी रहंदी आहे। दोस्तों, कोमोडो ड्रैगन या गोह केतिरनि ई रंगनि जी थींदी आहे, मसलन नीरी, नारंगी, साई ऐं आम तौर ते भूरे रंग जी। संदसि चमड़ी खुरदरी ऐं मज़बूत हूंदी आहे, जेका हिकु मज़बूत हॾियुनि जे पिंजरे ते चढ़ियल हूंदी आहे। स्मिथसोनियन चिड़ियाघर में गोह ते तहक़ीक़ दौरान उहा ॻाल्हि साम्हूं आई त संदसि नज़र बि काफ़ी तेज़ आहे, जेका 300 मीटर यानी 985 फुट परे खां पंहिंजे हदफ़ खे ॾिसी सघे थी। कोमोडो ड्रैगन या गोह 12 किलोमीटर पर हवर जे तेज़ीअ सां डोड़ी सघे थी। कोमोडो ड्रैगन पंहिंजे पुछ खे बि डायनासोरनि वांगुरु हथियार तौरु इस्तेमालु कंदी आहे। संदसि पुछ संदसि जिस्म जेतिरो डिघो ऐं मज़बूत हूंदो आहे जो हूअ पंहिंजे पुछ सां धक हणी हरण या बकरीअ खे आराम सां किराए सघे थी। ज़रूरत वक़्तु हूअ पंहिंजे पुछ सां शिकार खे पकड़े बि सघे थी। दोस्तों, कोमोडो ड्रैगन या गोह पाणीअ में तरी बि सघे थी, एतिरे ताईं जो हूअ हिकु आइलैंड खां ॿिए आइलैंड ताईं आसानीअ सां वञी सघे थी। दोस्तों, ॿुधायो वञे थो त उहो जानवर हज़ारे साल अॻु ऑस्ट्रेलिया खां इंडोनेशिया ॾांहुं पाणीअ ज़रिए तरी आयो। उन में ॿुधण जी सलाहियत त न आहे, पर संदसि ज़बान में कुदरत अहिड़ी सलाहियत रखी आहे जो हवा मां पंहिंजे शिकार, मुअल जानवर ऐं रत खे आसानीअ सां ॻोल्हे सघे थी। दोस्तों, असांजा ॻोठाणा ॿाहिरि अमूमन चवंदा आहिनि त गोह जॾहिं 100 सालनि जी थींदी आहे त उहा वाॻू जी शक्ल अख़्तियार कंदी आहे, जेका बिल्कुलु ग़लति बयानी आहे, छो त गोह जी आम तौर ते उमिरि 20 खां 30 साल थींदी आहे। जॾहिं त आउं बयानु करे चुको आहियां त गोहूं 30 क़िस्म जूं थींदियूं आहिनि, जिन में कुझु नंढियूं त कुझु वॾियूं। थी सघे थो जेका वॾी गोह वाॻूअ बराबरि ॻोठाणनि ॾिठी, उहा उन वॾे नस्ल सां तालुक़ रखंदी हुजे ऐं आबादी वधण करे हींअर उहो नस्ल असां वटां ख़तमु थी चुको हुजे। दोस्तों, गोह या कोमोडो ड्रैगन हिकु वक़्त में वधि 24 बेदा ॾेई सघे थी, जिन मां 7 खां 8 महीननि अंदरि बच्चा निकिरनि था। चयो वञे थो त गोह अहिड़ो बदबख़्त जानवर आहे जेको बुखायल हुअण करे ऐं शिकार न मिलण करे पंहिंजे बचनि खे बि खाई छॾे थो। तंहिं करे संदसि बेदनि मां निकिरंदड़ बच्चा बेदनि मां निकिरी वणनि ते रहंदा आहिनि ऐं नंढनि जीतनि जो शिकार कंदा आहिनि, तेसीं ताईं जो हू 4 सालनि जा न थी वञनि। गोह पंहिंजे तेज़ नुहनि या चंबनि जे करे बि काफ़ी अहमियत जी हामिल आहे। ॿुधायो वञे थो त कंहिं दौर में चोर गोह जो इस्तेमालु जे हुक तौरु कंदा हुआ। जे हुक दरअसल उहा शइ आहे जंहिंखे कंहिं बि मथां जी शइ ते उछलाइजे त उहो उते कंहिं बि रुकावट में
आराम सां फासी पवंदो आहे ऐं पोइ रसीअ ज़रिए आराम सां मथे चढ़ी सघिजे थो। चोर बि ॻोह जो इस्तेमालु जे हुक तौरु कंदा हुआ। ॻोह जे चेल में रसी ॿधी खेसि जिते बि उछलाईंदा हुआ त उहा पंहिंजे मज़बूत चंबनि सां उते मज़बूत ग्रिप हणी वेंदी हुई ऐं हू आराम सां रसीअ ज़रिए मथे चढ़ी सघंदा हुआ। दोस्तो, इंडोनेशिया जो मुल्क पंहिंजे ख़ासि सुञाणप यानी आइलैंडनि या ॿेटनि जे करे तमामु मशहूरु आहे। इंडोनेशिया में तक़रीबन 17,508 आइलैंड आहिनि। अव्हां जी मालूमात लाइ ज़मीन जो उहो हिसो जेको चारई तरफ़ या कम अज़ कम टे तरफ़ खां पाणी सां घेरियल हुजे उनखे आइलैंड या सिंधीअ में ॿेट चइबो आहे। दोस्तो, 100 साल अॻु पहिरीं जंग अज़ीम में उन जानवर जी दरियाफ़्त उन वक़्तु थी जॾहिं हिकु रेडार जहाज़ क्रैश थियो ऐं उन जहाज़ जी ॻोल्हा दौरान उन वॾे साइज़ जी ॻोह खे दरियाफ़्त कयो वियो ऐं उन आइलैंड या ॿेट जे नाले ते खेसि बि कोमोडो नालो ॾिनो वियो। हिन वक़्तु पूरी दुनिया में सिर्फ़ु इंडोनेशिया जे चंद आइलैंडनि ते उहे जानवर 4 खां 5 हज़ार जी तइदाद में रहिया आहिनि ऐं अगरि ईअं ई रहियो त थी सघे थो त असांजा अचण वारा नस्ल शायदि उन्हनि बाबति सिर्फ़ु किताबनि में ई पढ़ी सघनि। उमेद करियां थो त अव्हां खे ही दिलचस्प मालूमात ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांखे ज़रूरु इनकरेज कंदा। वधीक अहिड़नि मालूमाती वीडियोज़ जे लाइ सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।